हमने मीडिएशन की बात की और रेवेन्यू अथॉरिटी थ्रू कोर्ट मामला रिजॉल्व कराने के लिए कहा, जिसपे दोनों पार्टीज ने बखुशी एग्री किया है कि ये मामला हम थ्रू मीडिएशन ये हल कराएंगे और विद इन 10 डेज इस मामले का हम खुश असलूबी से एक हल निकाल लेंगे। और इसके बाद फिर दोनों पार्टीज ने एग्री किया, वो लिख के दिया और ये जो मामला अभी रोड पे हैं इसको उन्होंने खत्म करने का ऐलान किया। साहब ये बताइएगा कि 40 घंटे मुसलसल बंद रहा, मुज़ाकरात का जो रास्ता था वो अख्तियार नहीं किया गया पहले 40 घंटे तक, इस हवाले से बताइएगा कि इतनी लेट क्यों हुई इस मामला? इस बारे में मैं ये कहूँगा कि सबसे पहले हम कोशिश करते हैं कि बातचीत के लिए मसला जो है ना हल कराएं, यही हमने किया। हमारे मुज़ाकरात या बातचीत प्रोटेस्टर्स के साथ जारी थे और हमारे SHOs, उसके बाद DSP और AC काजी अहमद, इन्होंने बातचीत की और ये बड़ी खुशाइन बात है कि प्रोटेस्टर्स ने एग्री किया है और रोड खाली करने का कहा है। थैंक यू वेरी मच। SSP साहब धरणे खां पोइ केस उन्हनि खे निबेरण ॾियो, पोइ भले तव्हांखे जेको बि सवाल हुजे, छो त हिकिड़ो फेज़ इहो थियो आहे। ॿियो ही जेके आहिनि मालिकान जेके ही अदियूं वेठियूं आहिनि, इन्हनि खे घरनि में विहारण जो बि ॿुधाए छॾियो जेको तव्हां ऐलान। इन्होंने एग्री किया कि एक घर जो था वहाँ पे वो लिख के दिया है गुलाम हैदर का, वो कल उसमें सुबह वो बैठ जाएंगे और बाकी जो है एरिया जो जिस तरह है वो फैसले के बाद डिसाइड होगा। जो मीडिएशन में जो जिसकी कागजात होंगे, जो जिसका राइट होगा, दोनों में से जिसका भी राइट होगा थ्रू कोर्ट, ये फिर उनके हक में जो फैसला आएगा उनको हम ये हैंड ओवर करवा देंगे। अच्छा रोशन ज़मीन तां रिटर्न में उहा शइ ॾेई साईं हाणे ॿुधो न, इहा मूंखे रिटर्न वारियूं शयूं ख़बर आहिनि, ॿिनि लफ़्ज़नि में था ॻाल्हायूं, मूंखे सम्झायो थियो हीअं ॿिन्ही धुरियुनि जे इत्तफ़ाक़ सां अमीर मंज़ूर कयो। ठीकु आहे, SSP साहब हुन सां राब्तो कंदो, उहो विदिन 10 डेज़ जेको आहे इंशाअल्लाह ताला नवाब शाह जे सेक्रेटरी हाउस में फ़ैसिलो जेको आहे पंहिंजो हाणे इन जे स्टेटस जे 10 ॾींहनि जे दौरान जो पुछां फौजी ॻाल्हि कोन्हे पुछां, 10 ॾींहनि जे दौरान जेको परे पासे ते पुलिस पिकेट हूंदी, पुलिस ॿिन्ही धुरनि खे लॉ एंड ऑर्डर मेंटेन कंदी, कंहिं बि धुर खे हुते ज़मीन ते अचणु न ॾींदी, जहिड़ो फसाद रोकण, ॿई धुरूं लातालुक, ॿिन्ही धुरनि मां माण्हू न वेंदो ज़मीन ते, जेसिताईं फ़ैसिलो नथो थिए तेसिताईं ॿिन्ही धुरनि मां को माण्हू न। सुबुह जो हू पाण हलिया वञनि को साईं वञी हुनखे विहारे ईंदो। उते SSP साहब पाबंद कयो आहे, DSP पंहिंजो सुमरो साहब खे असिस्टेंट कमिश्नर DC साहब हुन कयो आहे, असिस्टेंट कमिश्नर ऐं DSP साहब ॿई सुबुह जो हिननि सां गॾिजी वेंदा, उते हुनखे घर में रहाईंदा, परियों पासो जिते जेको पंहिंजो घर आहे उहो ख़ाली कराए जेको पंहिंजो उते पिकेट कनि। खमीसो आया था अदा अचो, हाणे तव्हां इहो इक़रार करे आया आहियो, पोइ हिननि जो प्रोटेस्ट ख़तमु कराइजे। दोस्तो भाउरो, ही दोस्तनि जेके मुतासिरीन हुआ उन्हनि हिकिड़े जीअं SSP साहब ॿुधायो त हिकिड़े मुआहिदे ते पहुता आहिनि जंहिंमें 10 ॾींहंनि में फ़ैसिले जो निबेरो थींदो। सुभाणे जिन जो घर हो गुलाम हैदर या केरु जेको बि आहे दोस्त, उन्हनि खे उते विहारियो वेंदो। 10 ॾींहंनि ताईं ज़मीन ते कब्ज़ो कंहिंजो बि न रहंदो, सम्झो त विच में 10 ॾींहं पियल आहे, पुलिस सिक्योरिटी लाइ उते वेहंदी ऐं ही टाइम वठंदा ऐं 10 ॾींहंनि जे अंदरि उहा जेका डेट थींदी उन ते जेको बि फ़ैसिलो थींदो उन ते ही दोस्त अमल दरामद कराईंदा। ऐं सम्झां थो त ठीकु आहे, इहा ई ॻाल्हि थी मुंहिंजे ख़्याल में। इन खां पोइ सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं ही एहतजाज ख़तमु कजे। अदियूं जेके आहिनि उन्हनि खे बि पंहिंजे नमूने सां वरी किथे वरी वठी वञिजे। न अदी त आहे हू जेके भेनरूं वेठियूं आहिनि, भेनरूं जेके औरतूं जेके वेठियूं आहिनि सवन में, उहे बि उन्हनि जो पंहिंजो करियो ऐं इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे असांखे जिन बि सियासी जमायतुनि, समाजी तंज़ीमुनि, फ़र्दनि जिन बि हिन में एहतजाज में साथ ॾिनो, असां सभिनि जो शुक्रगुज़ार आहियूं। उमेदु आहे त ही सभु मामला पंहिंजे
पुरम नमूने सां ख़ुशि असलूबी सां अमल दरामद थींदा ऐं असांजा ही ज़िले जा मोतबर अफ़सरान पंहिंजनि जेके बि हींअर ॿ लफ़्ज़ ॻाल्हायूं इन ते ई अमल दरामद कराईंदा ऐं न त असां सचपच पोयनि 1.5 महीने में मायूस थी 1.5 महीने में जेकॾहिं तव्हां महीनो अॻे इहो कदम खणी छॾियो आहे त हिन जी नौयत न अचे हा मायूस थी ऐं ही कदम खयो आहे ऐं उमीद त तव्हां हिन ते अमल दरामद कराईंदो ॿी सूरत में असांखे सचपच जेकॾहिं तव्हां वटां बि को रिलीफ न मिले त उन करे ई कानून जे ख़िलाफ़ हिकिड़ो कदम हिननि दोस्तनि खयो असीं थी हुननि सां गॾु अची वेठासीं सो असांखे उमीद त इन ते मजबूर न कंदा असीं तव्हांजा निहायत शुक्रगुज़ार आहियूं महिरबानी